Welcome to Time News Studios. You are watching 4 p.m. Bulletin. पीटीआई पारां सिंधु दरिया मां नवां कैनाल कढण ख़िलाफ़ क़ौमी असैम्बलीअ में ठहराव पेश करण जो ऐलान। अपोजिशन लीडर उमर अयूब चयो आहे त ॾिसूं था त पीपी कैनालनि ख़िलाफ़ ठहराव में असांजो साथ ॾिए थी या न। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे उमर अयूब चयो त बलूचिस्तान वाक़ियो सिक्योरिटी कोताही आहे। अख्तर मेंगल ऐं महमूद खान चिकज़ई जा घर नज़र अचनि था पर दहशतगर्दनि जा घर नज़र नथा अचनि। क़ौमी असैम्बली ऐं सेनेट ॿई ऐवान अणमुकमल आहिनि। वज़ीर आज़म ऐं संदसि काबीना गैर क़ानूनी आहे। मुल्क में अनडिक्लेयर्ड मार्शल लॉ आहे। कैनालनि जी अॾावत ख़िलाफ़ सॼी सिंध सरापा एहतजाज। खानपुर महर, मीरपुर बटोरो, सिराणी, मलकानी शरीफ़ ऐं भाऊ खोसो में मुज़ाहिरा करे धरना। नवां जोतोई, छाछरो, समारो, राधण, बांदी ऐं धोड़ में बि एहतजाज। फैज़गंज, खोसकी, राधण ऐं उडेरुलाल स्टेशन में बि सियासी समाजी तंज़ीमुनि ऐं आबादगारनि जा मुज़ाहिरा। अॻवाननि चयो आहे त कैनाल कंहिं बि सूरत में क़बूल न आहिनि। फौरी तौर तकरारी कैनाल रिथा रद्द कई वञे। कैनालनि ख़िलाफ़ उस्ताद ऐं शागिर्द बि सरापा एहतजाज बणियल। खैरपुर, फैज़गंज, हिंगोरजा ऐं हयात पितापीअ में शागिर्दनि जा मुज़ाहिरा। टंडो आदम, कोटड़ी, कंडियारो, कादी ऐं मने सकरन में बि एहतजाज। सन, मांझंद, मेड़, मोरो ऐं फुल में शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि जा मुज़ाहिरा। कैनालनि जी अॾावत ख़िलाफ़ नारेबाज़ी। सिंधु दरिया मां 6 नवां कैनाल कढण ख़िलाफ़ वकील बि सरापा एहतजाज बणिजी विया। लाड़काणो ऐं रतुदिरो में मुज़ाहिरा करे धरना हया विया। हैदराबाद डिस्ट्रिक्ट बार पारां 14 मार्च ते हैदराबाद सेशन कोर्ट खां अलमंज़र कोटड़ी बैराज ताईं रैली कढण जो ऐलान। हैदराबाद डिस्ट्रिक्ट बार अॻवाननि पारां वकीलनि खे रैलीअ में भरपूर शिरकत जी अपील। वकील अॻवाननि चयो आहे त सिंधु दरिया मां 6 नवां कैनाल कढण सिंध खे बंजर बणाइण जी साज़िश आहे। फौरी तौर तकरारी कैनाल रद्द करण जो मुतालबो। सिंधु दरिया मां 6 नवां कैनाल कढण ख़िलाफ़ सिहत खाते जे मुलाज़िमनि बि एहतजाज शुरू करे छॾियो। ठटो सिविल अस्पताल जे मुलाज़िमनि जो हेडमैन ऑफिस खां मेन क़ौमी शाहराह ताईं पैदल मार्च। अनवर जाखरो, लियाकत अब्बासी, अली ख़ासकेली, डॉक्टर श्याम कुमार ऐं ॿियनि अॻवाननि चयो आहे त सिंधु दरिया ते धाड़ो हणी नवां कैनाल कढण सां सॼी सिंध तबाह थी वेंदी। फौरी तौर तकरारी कैनाल रिथा रद्द करण जो मुतालबो। हिन भूए सॼीअ जा भाॻिया पोइ सूर न रहंदा साॻिया पोइ सूर न रहंदा साॻिया कंदा सभु मस्त कलंदर दमादम मस्त कलंदर कंदा सभु मस्त कलंदर दमादम मस्त कलंदर। जय भक्ति ही जोगी जाॻिया जय भक्ति ही जोगी जाॻिया हिन भूए सॼीअ जा भाॻिया पोइ सूर न रहंदा साॻिया पोइ सूर न रहंदा साॻिया कंदा सभु मस्त कलंदर दमादम मस्त कलंदर कंदा सभु मस्त कलंदर दमादम मस्त कलंदर। कैनालनि जी अॾावत ख़िलाफ़ फ़नकार बि सरापा एहतजाज बणियल। नसीराबाद में सूफ़ी रागिन मोहम्मद हसन जतोई, मुजाहिद चांडियो, रियाज़ अब्बासी ऐं ॿियनि पारां गीत ॻाए सिंधु दरिया खे भेटा पेश। रैली में शामिल शहरनि पारां पाणीअ ते धाड़ो, नामंज़ूर जा नारा। सिंध में पाणीअ जी खोट संगीन सूरतहाल अख़्तियार करे वई। सखर बैराज वटि पाणी खोट वधी 60 सैकड़ो थी वई। गुडू बैराज जो मथां वहकिरो 28,342 क्यूसेक रिकॉर्ड। सखर बैराज वटि मथां वहकिरो 20,040 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। कोटड़ी बैराज वटि 5,395 क्यूसेक रिकॉर्ड। सखर बैराज कंट्रोल रूम मूजिबि सिंध जे टिनी बैराजनि वटि बलूचिस्तान जे पाणी समेत लोकेशन 29,230 क्यूसेक आहे। टिनी बैराजनि जे पाणी खणत 23,379 ऐं खणत 15,351 आहे। करबेला डैम तरो वठी छॾियो। इरसा सिंध ॾांहुं मंगला डैम खां ईंदड़ पाणी पंजनंद वटां बंदि करे छॾियो। इरसा चयो आहे त सिंध 34 ऐं पंजाब 22 सैकड़ो पाणी खोट खे मुंहुं ॾेई रहियो आहे। बोलान में जाफर एक्सप्रेस ते दहशतगर्दनि जे हमले बाद सिक्योरिटी फोर्सिस जो ऑपरेशन जारी। 190 मुसाफ़िरनि खे बादियाब ऐं 30 दहशतगर्दनि खे मारण जी दावा। सिक्योरिटी ज़रियनि जो चवणु आहे त आपघाती बमबार दहशतगर्दनि मासूम शहरनि खे ढाल तौरु इस्तेमालु करे रहिया आहिनि। सिक्योरिटी फोर्सिस जे रगमालियुनि खे इंतिहाई एहतियात खां कमु वठी रही आहे। हमले जो निशानो बणायल ट्रेन ते 400 खां वधीक मुसाफ़िर सवार हुआ। सिक्योरिटी ज़रियनि दावा कई आहे त ट्रेन ते हमिलो कंदड़ दहशतगर्द अफ़गानिस्तान में पंहिंजे सहूलियतकारनि सां राब्ते में आहिनि। यरगमाल बणायल मुसाफ़िरनि जी बादियाबीअ लाइ ऑपरेशन जारी आहे। पाकिस्तान रेलवे आर्ज़ी तौर पंजाब सिंध मां बलूचिस्तान लाइ ट्रेन सर्विस मुअतल करे छॾी।
कंहिं फ़ौजी एहलकार जे कम में ख़लल विझण जो ॾोह दहशतगर्दी टोड़ एक्ट जे तहत अचे थो। 9 में वाक़िअनि में ॿियो ॾोह ऑफिशियल सीक्रेट एक्ट जे तहत अचे थो। जस्टिस जमाल मंदोखेल जा रिमार्क्स। दिफ़ा वारी वज़ारत जे वकील ख़्वाजा हारिस चयो त आर्टिकल 8 यकीनी बणाए थो त फ़ौज पंहिंजा फ़र्ज़ सही तरीक़े सां अदा करे सघे। जस्टिस जमाल मंदोखेल चयो त FBLE केस में बुनियादी हक़नि जो सवाल त ईंदो आहे। ख़्वाजा हारिस जवाबु ॾिनो त FBLE केस चैलेंज ई उन बुनियाद ते थियो त असांजा बुनियादी हक़ सलब थी रहिया आहिनि। ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी। सुप्रीम कोर्ट जी 7 रुकनी आईनी बेंच फ़ौजी अदालतुनि में शहरियुनि जे ट्रायल ख़िलाफ़ अपीलुनि ते ॿुधणी हलाई। सोशल मीडिया ते नाकारी प्रोपगंडा करण ते PTI अॻवान उमर अयूब ऐं अलीमा ख़ान जी IT आॾोप तलब। ज़रियनि मूजिबि जॉइंट इन्वेस्टिगेशन टीम पारां अलीमा ख़ान खे अॼु ऐं उमर अयूब खे सुभाणे पेश थियण जो नोटिस जारी। जॉइंट इन्वेस्टिगेशन टीम इलेक्ट्रॉनिक ॾोहनि खे रोकण बाबति एक्ट 2016 जे सेक्शन तहत ठाही वई आहे। GIT जी सरबराह इस्लामाबाद जो IG करे रहियो आहे। हिकु साल में जेको करणो हो करे ॾेखारियो। सिंध हुकूमत गवर्नेंस खे बहितर बणाइण जी कोशिश कई। सिंध हुकूमत हिकु साल में केतिरा ई मनसूबा शुरू कया। कराची समेत सॼी सिंध में तरक़ियाती कम जारी आहिनि। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो हुकूमत जे हिकु साल जी कारकर्दगी रिपोर्ट पेश करे छॾी। CM हाउस में कोठायल तक़रीब खे ख़िताब कंदे वॾे वज़ीर चयो त असां पंहिंजे गवर्नेंस में डिजिटलाइज़ेशन जी कोशिश कई। तालीम, सिहत, आबपाशी जी बहितरीअ लाइ जोगा क़दम खयां आहिनि। असां क़ाइदे आज़म ऐं शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे वीहनि खे अॻिते वधाए रहिया आहियूं। अच्छा, वो भाउ केतिरो अथसि, केतिरी उमिरि आहे हुनजी? वो नंढड़ो आहे, हिन खां नंढड़ो आहे जी। उहो भॼंदो आहे हुनजे घर। घरवारी मारी खे ॿुधाई मां त ईंदो आहे मज़ूरी ते। घरवारी मारी वञी हुनखे पियो पूरे फ़क़ीर लॻे। अच्छा छोकिरी अच्छा। घरवारी मारी उहा ई खणी आया। ख़ुदा जो पियो त मां बि ओॾी महिल पहुती सघे घर। अच्छा। नंढड़ी ॾाढी बेदर्दी सां छोकिरी खे क़तलु कयो। मेड़ में मुबैना जिन्सी ज़्यादतीअ बाद सिरोटा हणी क़तल कयल 7 वरनि जी निंगरीअ जो केस दाख़िल न थी सघियो। ॻोठ पीर बख़्श सोडर में मक़तूल बाड़ी अज़मत सोडर जे जनाज़ निमाज़ अदा करण बाद मड़ मिटीअ मां हवाले। पीउ लियाकत सोडर चयो आहे त पुलिस अञा ताईं का बि कार्रवाई न कई आहे। कातिल जिनसा नूनारी खे गिरफ़्तार करे सख़्त सज़ा ॾिनी वञे। ज़रियनि मूजिबि पुलिस इल्ज़ाम हेठि आयल जवाबदार जिनसा नूनारी खे गिरफ़्तार करे पुछा गाछा लाइ नामालूम हंधि मुंतक़िल करे छॾियो। ऐं खैरपुर में नामियारो कानूनदान लियाकत फलपोटरो गोलियूं हणी क़तल। ए सेक्शन थाणे जी हद सैद ॻोठ में हथियारबंदनि गोलियूं हणी एडवोकेट लियाकत फलपोटरो खे क़तल कयो। वारसनि जो चवणु आहे त मक़तूल पंहिंजे ताक़त ते सुतल हो। अणॼातल जवाबदारनि खेसि फायरिंग करे क़तल कयो। वाक़े ख़िलाफ़ डिस्ट्रिक्ट बार पारां अदालती कार्रवाइनि जो बाइकाट।